हिते आगाह कंदासीं कोटड़ी जे खानपुर वारे इलाइक़े में रेल जी टक्कर में हिकु ॼणो फौत थी वियो आहे। टेलीग्राफ वासी इनायत वली खान रेल जी पटड़ी पार करे रहियो त खेसि मोइंदड़ो एक्सप्रेस जो टक्कर लॻो, जंहिं जे नतीजे में हू थॾे ते ई फौत थी वियो। फौती जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। असांखे आगाह कयूं पिया कोटड़ी मां ब्रेकिंग न्यूज़ आहे। कोटड़ी जे खानपुर वारे इलाइक़े में रेल जी टक्कर में हिकु ॼणो फौत थी वियो आहे। नाज़रीन, टेलीग्राफ वासी इनायत वली खान रेल जी पटड़ी पार कर रहे हो तो खेसि मोइंदड़ो एक्सप्रेस जो टक्कर लॻो, जंहिं जे नतीजे में हू थॾे ते फौत थी वियो आहे। फौती जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कयूं पिया। कोटड़ी जे खानपुर वारे इलाइक़े में रेल जी टक्कर में हिकु ॼणो फौत थी वियो आहे। टेलीग्राफ वासी इनायत वली खान रेल जी पटड़ी पार कर रहियो त खेसि मोइंदड़ो एक्सप्रेस टक्कर हयो आहे, जंहिं जे नतीजे में हू थॾे ते ई फौत थी वियो। फौती जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। आगाह कयूं पिया कोटड़ी जे खानपुर वारे इलाइक़े में रेल जी टक्कर में हिकु ॼणो फौत थी वियो आहे। टेलीग्राफ वासी इनायत वली खान रेल जी पटड़ी पार कर रहियो त खेसि मोइंदड़ो एक्सप्रेस जो टक्कर लॻो, जंहिं जे नतीजे में हू थॾे ते ई फौत थी वियो। फौती जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। कोटड़ी मां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे एजाज़ मुगल। जी एजाज़, आगाह कजो। जी एजाज़, आगाह कजो, ये वाक़ियो पेश आयो है। जी बिल्कुल, कोटड़ी के खानपुर वाले इलाके में रेल की पटड़ी क्रॉस करने मोहन जो एक्सप्रेस जो टक्कर लगन पोइ 35 वर्ष के टेलीग्राफ इलाके जो रहवासी इनायत वली खान थॾे ते फौत थी वियो। वाक़े जी इतला हाजी जी पुलिस के ॾिनी वई। पुलिस पहुची करे लाश के कोटड़ी के ब्लाउल मेडिकल कॉलेज अस्पताल कोटड़ी मुंतक़िल कयो, जेका ज़रूरी कार्रवाई बाद लाश वापस हवाले कयो वियो आहे। जी वरी मेहरबानी एजाज़ तफ़सील लाइ।